जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं कंबर शहजाद कोट जे शहर पखे में, जिते इंडस हाईवे ते मौजूदु मशहूरु जेका ढंढ आहे लंघ ढंढ, उते असां मौजूदु आहियूं। तमामु हिकिड़ी मशहूरु ढंढ आहे। फितरी सूंहं जा नज़ारा, दिल खे छुहंदड़ हर मंज़र, हिक पासे पखियुनि जी लात त ॿिए पासे थदड़ी हीर। ये हसीन मंज़र कंबर ज़िले जे ॻोठ पखे भरिसां सदियुनि खां मौजूदु लंघ ढंढ जा आहिनि, जिते पखी मिठड़ियूं लातियूं लवनि था त वण टिण ऐं ॿूटा माहौल खे बहितर ख़ूबसूरत पिणु बणाए छॾनि था। लंघ ढंढ जा ही नज़ारा सयाहनि खे परे परे खां छिके हिते आणनि था, पर लाॻापियल खाते पारां सहूलियतूं न हुअण बराबरि आहिनि। लंघ ढंढ जे भर में क़ाइमु ही तारीख़ी रेस्ट हाउस पाकिस्तान जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे तामीर करायो हो, जॾहिं त शहीद भुट्टो न रुगो पाण पर अॻूणो सदर अयूब खान, अॻूणो सदर यहया खान, फ़लस्तीन जो इनक़लाबी अॻवान यासिर अरफ़ात ऐं ॿियूं अहम शख़्सियतूं पिणु हिन ढंढ ते अची शिकार करे चुकियूं आहिनि, जंहिंजा तस्वीरी सबूत रेस्ट हाउस जे भितियुनि ते अॼु बि मौजूदु आहिनि। सिंध जे सयाहत खाते खे घुर्जे त लंघ ढंढ ते ईंदड़ सयाहनि लाइ जदीद सहूलियतुनि जी फराहमी यकीनी बणाइण समेत ॿिया घुर्बल जोगा उपा वरिता वञनि त जीअं फितरत जो ही हसीन शाहकार उजड़ण खां बची सघे।